सेनेटर फैसल वावड़ा ऐं मुत्तहिदा अॻवान मुस्तफ़ा कमाल खे तौहीने अदालत जो शोकाज़ नोटिस जारी। ज़ाती हैसियत में सुप्रीम कोर्ट तलब। बुधनी 5 जून ताईं मुलतवी अदालत पेमरा खां फैसल वावड़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस जी वीडियो रिकॉर्डिंग ऐं स्क्रिप्ट तलब करे वरिती। अदालत चयो आहे त फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल 2 हफ़्तनि में वज़ाहत ॾियनि छो न संदनि ख़िलाफ़ तौहीने अदालत जी कार्रवाई कई वञे। बुधनीअ दौरान चीफ जस्टिस एडिशनल अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो त छा प्रेस कॉन्फ्रेंस तौहीने अदालत ॿधल हुई। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणु हो त जेका मूं प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी उन में लफ़्ज़ म्यूट थियल हुआ। फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल खे जेका तनक़ीद करणी आहे अदालत में अची असांजे साम्हूं कनि। इहो नथो थी सघे त इदारे ते चढ़ी वञनि, उन सां अदलिया तां एतमाद खजी वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा जा पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधनीअ दौरान रिमार्क। चीफ जस्टिस चयो आहे त ईअं लॻी रहियो आहे त कंहिं ख़ासि मक़सद लाइ इहो कयो वियो आहे। मज़हबी मुआशिरे में तौहीने अदालत जे कानून जो इस्तेमालु नाहे थींदो। मुंहिंजे ख़िलाफ़ हुन खां वधीक ॻाल्हियूं थियूं पर मूं नज़रअंदाज़ करे छॾियो हो। पंहिंजी ज़ात न पर इदारे लाइ हलफ़ खयो हो। उन लाइ छा असां बि तक़रीरूं करणु शुरू करे छॾियूं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस जो हवालो ॾिनो वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में असां पंहिंजी इस्लाह कई, अव्हां बि त कुझु करियो। प्रेस कॉन्फ्रेंस में इख्तियार कयल मौक़िफ़ ते क़ाइम आहियां। पंहिंजी इज़त लाइ कंध कपाए छॾींदुसि पर पोइ ते न हटंदुसि। सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त कंहिं जज जो नालो खणी का ॻाल्हि नाहे कई। बिल्कुलु चयो हुयमि त जेको मुंहिंजो पटको लाहींदो उन जे पटके सां फुटबॉल खेॾंदसि। सवाल करण ते भुट्टे वांगुरु फाही ॾियणु चाहिनि था त हाज़िर आहियां। कर्ज ते व्याज मईशत ते गरोबार करार। IMF जो पाकिस्तान खां ख़र्च घटाइण जो मुतालबो। आलमी मालियाती फंड मिशन जो पाकिस्तान सां नए बेल आउट पैकेज ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो त रुॻो पहिरें 9 महीननि अंदरि कर्ज़नि ते 5,518 अरब रुपयनि जो व्याज अदा कयो वियो। जुलाई खां मार्च ताईं वफ़ाक़ी हुकूमत जी आमदनी 5,313 अरब रुपया रिकॉर्ड थी। व्याज जी अदायगी वफ़ाक़ी हुकूमत जे आमदनी खां 205 अरब रुपया वधीक रही। IMF मिशन ख़दशो ॾेखारियो त ईंदड़ माली साल कर्ज़नि ते व्याज 9,787 अरब रुपयनि ताईं पहुची सघे थो। उन करे ख़र्चनि में घटाई कई वञे। सिंध हाई कोर्ट सूबे में डिवीज़नल सतह ते पब्लिक टॉयलेट्स कमेटियूं जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। मेयर कराची DGKDA खे पब्लिक टॉयलेट्स जी अॾावत बाबति रिपोर्ट पाबंदीअ सां जमा कराइण जी हिदायत। अदालत चयो आहे त 2600 वरिह अॻु मुहंजो दड़ो दरियाफ़्त थियो, उते बि पब्लिक टॉयलेट्स मौजूदु हुआ। पब्लिक टॉयलेट्स जी सहूलियत अवाम लाइ मुफ़्त दस्तियाब हुजणु घुर्जे। बस स्टॉप्स, रेलवे स्टेशन्स, पार्क्स समेत अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स ठाहिण जी सख़्त ज़रूरत आहे। चीफ सेक्रेटरी ऐं अदालती इख्तियारियूं पब्लिक टॉयलेट्स पॉलिसी ते अमल कराइनि। क़ौमी असेंबली में तारिक बशीर चीमा जी हलंदड़ सेशन ताईं मेंबरशिप मुअत्तल करण जी करारदाद मंज़ूर। स्पीकर अयाज़ सादिक तारिक PTI जी ज़रताज गुल लाइ अणसुहंदड़ ॿोली इस्तेमालु करण ख़िलाफ़ करारदाद पेश कई। अयाज़ सादिक चयो आहे त काल्ह हिकु वाक़ियो थियो जंहिं सां मेंबरनि जी दिलि आज़ारी थी। तारिक बशीर चीमा खे मुअत्तल करण जो सभिनी जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो हो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां पाकिस्तान हॉकी टीम जी मुलाक़ात। आर्मी चीफ हॉकी टीम जी शानदार कारकर्दगीअ ते वाखाण ऐं रांदीगरनि जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। PHF जे सदर टीम सां मुलाक़ात करण ते आर्मी चीफ जा थोरा मञिया।
सिंध हुकूमत पारां नए मौली साल दौरान सूबे लाइ वधीक बसूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास। संदसि चवणु आहे त तालुकनि खे ज़िलई हेडक्वार्टर सां गढण लाइ पीपल्स बस सर्विस तहत स्कीम आणण ते ग़ौर जारी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते लाड़काने खां सखर ऐं सखर खां खारपुर ताईं बस शुरू कई वेंदी। इजलास में हैदराबाद में पार्किंग प्लाज़ा तामीर करण जो बि फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह टंडे आदम में रामा पीर मंदिर मां चोरीअ जो नोटिस वरितो। IG सिंध खे चोरी थियल सामान हथ करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। पने आकिल वाक़िए बाबति बि IG सिंध खे अॻु भराईअ खां आगाह करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में ॾोहनि जे ख़ात्मे लाइ पुलिस गश्त वधाए वेंदो। अक़लियतनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा तफ़सील CM सेक्रेटेरिएट खे मोकिलिया वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी MNA आसफा भुट्टो ज़रदारी जी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो अहमद, आसफा भुट्टो ज़रदारी, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया। सिंध हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। इतलात खाते 6 महीननि खां शाया न थींदड़ 181 अख़बारनि ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटाए छॾियो। इतलात वारे सेक्रेटरीअ जी मंज़ूरीअ खां पोइ डायरेक्टर एडवर्टाइज़िंग नोटिफिकेशन जारी करे छॾियो। डी लिस्ट थींदड़ अख़बारनि ऐं रिसालनि में उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोली जूं अख़बारूं ऐं रिसाला शामिल। डायरेक्टर एडवर्टाइज़िंग जो चवणु आहे त डायरेक्टर प्रेस जी रिपोर्ट ते 181 अख़बारनि ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटाए वियो आहे। सिम्स ब्लॉक करण न रुगो ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा रिमार्क्स अदालत स्टे ऑर्डर ख़त्म करण जे हुकूमती दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। नॉन फाइलर्स खे 2023 खां नोटिस जारी कया पिया वञनि। जेको शख़्स जवाब जमा कराए या FPR खे मुतमैन करे त उन जी सिम बहाल थी वेंदी। हुकूमत जी गॾियल दरख़्वास्त ते 22 मई ताईं जवाब तलब।